सलाम अलैकुम दोस्तों, कड़ा हाल तब खुश आयो। उम्मीद क्या पे सब दोस्त ठीक होंदा। दोस्तों अजो के नए वीडियो में तक बताइंदो ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी बाबत। ज़हर ज़िंदगी जी पहिरें जी शेड्यूल जी रिकॉर्डिंग मुकम्मल थी चुकी है, जिन में सीनियर अदाकार कम कर चुका आहिनि। दोस्तों फरज़न मलिक पंहिंजे फेसबुक पेज ते पोस्ट रखी त असांजे पहिरें शेड्यूल जी रिकॉर्डिंग मुकम्मल थी चुकी है ऐं ॿिए शेड्यूल जी तमामु जल्द रिकॉर्डिंग कई वेंदी। उन शेड्यूल जी रिकॉर्डिंग ॿिए जी कॾहिं कई वेंदी उहो हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। पर दोस्तों असांजो हिकु नंढो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो अली रज़ा मैथर यूट्यूब चैनल महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा। तव्हांजो वधीक टाइम वेस्ट न पिया कयूं, हलियूं पिया वीडियो जी तरफ़। दोस्तों फरज़न मलिक जी डायरेक्शन में ही ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे मीरपुर मातले में। दोस्तों हिन में तमामु सीनियर आर्टिस्ट कमु कर रहिया आहिनि ऐं पहिरें शेड्यूल जी रिकॉर्डिंग मुकमल थियण खां बाद में फरज़न मलिक खजू तमामु जल्द ॿिए शेड्यूल जी रिकॉर्डिंग कंदो, जंहिंमें सीनियर आर्टिस्ट कमु कर रहिया आहिनि मजूस मोइन अली कलवर, निसार शाह, आज़म मेंगल, असद कुरैशी। इन खां अलावा केतिरनि जा मशहूरु अदाकार हिन ड्रामे में कमु कर रहिया आहिनि ज़हर ज़िंदगी में। दोस्तों ॿुधण में आयो आहे त हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड तोड़ींदो। दोस्तों अॼो को वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा। जे तॾींदा अली रज़ा मैथर खे इजाज़त।